अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे रतोदरो मां ख़बर है। रतोदरो में असिस्टेंट कमिश्नर रतोदरो अब्दुल वहाब चन्ना, मुख्तार कर अब्दुल गनी बताफी, असिस्टेंट कमिश्नर अंसार अली मंगरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बाह ते कारियूं पटियूं ॿधी कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ SDM ऑफिस खां एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें MS तालका अस्पताल रतोदरो तुफ़ैल अहमद सीलो, तिराब अली अबलो, डॉक्टर इख्तियार अली मंगी, डॉक्टर लतुफ़ चांडियो समेत शहर के मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि, तपेदारनि ऐं शहरनि शिरकत कई। रैली शहर के मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे बस स्टैंड पहुती, जिते पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा हया विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मथियनि अॻुवाणनि चयो त मोदी हुकूमत गुज़िरियल 1 साल खां कश्मीरी अवाम सां ज़ुल्म करे इंसानी हक़नि जे लताड़ ऐं भञकड़ी करे कश्मीर जे मुस्लमान भाइरनि ते बदतरीन ज़ुल्म करे रही है, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मोदी हुकूमत पंहिंजे हौर ते बरक़रार आहे। हुननि चयो त पाकिस्तान जो बच्चो कश्मीरी सां गॾु आहे। जेको बि पाकिस्तान ऐं कश्मीरी अवाम सां नफ़रत करे थो, असां उन्हनि खां बेज़ारी कयूं था। हुकुम मुतादा ऐं ॿियनि इंसानी हक़नि जे इदारनि खे कश्मीर मसइले ते संजीदगी सां सोचणु घुरिजे त कश्मीरियुनि खे इज़हार आज़ादी जो हक़ ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।